अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी। छापो ॿियो जनवरी 2011 ईस्वी। छापो टियों 2014 ईस्वी। किस्त अरिड़ी। कहाणी तन्हाई। ही मुंहिंजो कमरो आहे। अॼु खां 4 साल अॻु हिन कमरे जी हर शइ आरास्ता नज़र ईंदी हुई। पलंग ते चांड्रोकीअ जहिड़ी चादर विछायल हूंदी हुई। किताब रेक में तरतीब वार रखियल हूंदा हुआ। हर वक़्तु कुर्सीअ जे टेक ते कशीदा कारिया वारो कवर चढ़ियल हूंदो हो। छत सुहिणी ऐं भितियूं साफ़ हूंदियूं हुयूं, पर अॼु त हर चीज़ ते उदासी छायल आहे। भितियूं मेरियूं थी चुकियूं आहिनि ऐं छत ते जा बजा ॼारो लटकी रहियो आहे। पलंग जी चादर तवील मुदत खां मेरी थी चुकी आहे। पंहिंजी बेपरवाहीअ जे तहत उनखे बदिलियो बि न अथनि। किताब मुंतशिर पिया आहिनि, कुझु पलंग ते त कुझु अलमारीअ मां झुकंदा अची हेठि फर्श ते पिया आहिनि। हर सामान ते मिटीअ जी चादर चढ़ियल आहे। अलबत्ता टेबल अॻियां रखियल कुर्सी दज़ खां बचियल आहे, छो जो काल्ह राति उन कुर्सीअ ते वेही पंहिंजे माज़ीअ जा हालात लिखिया अथमि। माज़ी ऐं माज़ीअ जा हालात। मां बि कॾहिं खिली सघंदो हुउसि। मुंहिंजे चपनि ते बि मुर्क आई हुई। मूं बि हवाउनि में कंहिंजो पैगाम ऐं चंड में कंहिंजी सूरत ॾिठी हुई। लहरुनि जे ख़ुशगवार गोड़ में मधुर मिलन जा गीत ॿुधा हुयमि। जॾहिं मूंसां कॾहिं बि जुदा न थियण जो वाइदो कयो हो, लहरुनि जो राग अॼु बि मुंहिंजे कननि में गूंजजी रहियो आहे। ज़ोरा, लहरुनि जो राग ॿुध। लहरुनि जो? हिन मुंहिंजे निगाहनि में ॾिसंदे चयो। हा ज़ोरा, लहरुनि जो राग। अॼु ही मौजूं पाण में सरगोशियूं करे रहियूं आहिनि। हिन मुंहिंजो सहारो वठंदे पाणीअ मां पेर ॿाहिरि कढिया। उफ़, तोखे त सॼी काइनात ॻाल्हाईंदे नज़र ईंदी आहे। हा ज़ोरा, हिन काइनात में तुंहिंजो हुस्न आहे, हिन में तुंहिंजा गीत आहिनि। चरी तूं नथी ॼाणी छा त तूं हिन काइनात जी शहज़ादी आहीं, ऐं जेकॾहिं मां हिननि लहरुनि में गुम थी वञा त पोइ तूं छा कंदे? मां अश्क थी हिननि लहरुनि में समाइजी वेंदुसि। ओह अख्तर, तूं ॾाढो चरियो आहीं। ऐं पोइ जॾहिं हूअ वारी जे दड़नि तां मुंहिंजो सहारो वठंदे सीब्रिज रेस्टोरेंट में पहुती त तेज़ हवा हिन जे वारनि खे बेतरतीब करे छॾियो। हिन इज़ी चेयर ते वेहंदे पंहिंजे परेशान ज़ुल्फ़नि खे संभालियो ऐं मां हुनजो बेपनाह हुस्न ॾिसंदो रहियुसि। ज़ोरा, जी ज़ोरा, मां तोखां सवाइ कीअं जी सघंदुसि? अख्तर, हिन मूंखे पुरनम निगाहनि सां ॾिठो। हा ज़ोरा, पर अख्तर, तक़दीर न तुंहिंजे वस में आहे न मुंहिंजे। मां तक़दीर जो क़ाइल न आहियां। मूंखे फ़क़ति तुंहिंजे वाइदे ते एतबार आहे। जीअण ऐं मरण जो वाइदो, उहो त मूं तोसां करे छॾियो आहे। तोखां विछड़ी मां हमेशह भटकंदो रहंदुसि। हर सुबुह जो सिज उभरंदो, पर मुंहिंजे मुक़दर जी तारीकी कॾहिं दूर न थींदी, ऐं अॼु मां तारीकियुनि में भटकी रहियो आहियां। तन्हाई मुंहिंजी हमसफ़र आहे। ज़ोरा जी यादि दुखी दिलि जो सहारो। ज़ोरा हमेशह लाइ मूंखे तारीकियुनि में छॾे रोशन दुनिया में हली वई। सिज त हर सुबुह जो उभरंदो आहे, पर मुंहिंजे कमरे में ऊंदहि रहंदी आहे। ज़ोरा ॿिए कंहिं शख़्स सां ज़िंदगी गुज़ारण ते आपघात खे तरजीह ॾिनी। मां ॿी कंहिं औरत सां ज़िंदगी गुज़ारण ते आपघात खे तरजीह ॾेई छो न सघियो आहियां। 1959 ईस्वी।